वारे में ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ शहरन रजब अली जोए, न्याज़ हुसैन जोए, आबिद जोए प्रेस क्लब पहुंची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दायो आहे त संदन गाजी खावड़ शहर में ज़री ज़मीन है जंहिं मथां बासरन हसन अली खावड़ ऐं नबन खावड़ ज़बरदस्ती कब्ज़ो जमाए दुकान ठाराया आहिनि। ज़मीन ते वञण जी सूरत में बासर मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि चयो त ज़मीन मां कुझु प्लाट पीटीसीएल खाते खे मुआदे तहत ॾिनो हुयो, जेको प्रोजेक्ट ख़त्म थियण बाद प्लाट उन्हनि जी ज़ाती मिल्कियत आहे, जंहिंजो रिकॉर्ड पिणु उन्हनि वटि मौजूदु आहे। असां 11 घंटा TNT वारनि खे कंहिं एग्रीमेंट तहत ॾिनोसीं त हू टावर हणंदा। उन टावर में टावर जेॾी महिल लॻंदो त उन में मुलाज़िम बि असांजा हूंदा ऐं माहवार पघार बि असांखे उन मां ॾिनी वेंदी। त उन्हनि जो जेको प्रोजेक्ट हुयो उहो कैंसिल थी वियो। कैंसिल खां बाद में उहा प्रॉपर्टी असांजे हवाले त उन ते हिन महिल हाणे हिकु बासर माण्हू हसन ख्वावड़ जंहिं कब्ज़ो करे ऐं दुकान ठाराया आहिनि, उन जे लाइ असां आला अख़्तियारनि खे अपील था कयूं त जीअं असां पुरअमन शहरी आहियूं, इज़तदार आहियूं, अपील था कयूं त महिरबानी करे इन बासर माण्हू खां कब्ज़ो ख़तमु करायो वञे। हुन वज़ीर आला सिंध SSP कंबर शहदाद कोट DC कंबर शहदाद कोट जावेद जागीरानी ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ एक्शन खणी कब्ज़ो ख़त्म कराए इंसाफ़ ॾियारियो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk